नाज़रीन, घोटकी वेझो दरगाह जहानपुर शरीफ जे सूफ़ी बुज़ुर्ग अनवर हुज़ूर जो 63हों सालियानो उर्स मुबारक थी गुज़रियो। मेले में सिंध पंजाब जे अक़ीदतमंदनि शिरकत कई। उन हवाले सां घोटकी मां पेश आहे जब्बार महर जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, घोटकी भरिसां सरहद जे वेझो दरगाह जहानपुर शरीफ में मौजूद आहियूं, जिते सूफ़ी बुज़ुर्ग सैयद अनवर हज़ूर जो जेको आहे सो 63हों उर्स मुबारक मल्हाए पियो वञे, जिते परे परे खां जेके पांधीअड़ा ऐं अक़ीदतमंद आयल आहिनि। उन हवाले सां मेले ते मौजूद आयल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। हाणे असांजी सिंध जी सकाफ़त आहे ऐं मां हिन मेले ते अॻ में 2-3 दफ़ा आयो आहियां, पर अॼु को मेले में को मेले जे भरिसां को खून थी पिया आहिनि ऐं उन खां पोइ को माण्हू अॻुवा थी विया आहिनि। उन जे करे मूंखे लॻे थो त हिन मेले में अॼु मज़ो घटि आहे मिड़े। मां त पहिरियों दफ़ो आयो आहियां हिन मेले ते, पर मां जेको ॿाहिरि ॾिसी आयुसि माशाअल्लाह तमामु वसी मेलो आहे, वॾो मेलो आहे। ऐं हिन वॾे मेले जे करे खोड़ दुकानदार रोज़गार सां लॻंदा, खोड़ माण्हू रोज़गार सां हूंदा, त रोज़ी जो हिकिड़ो ज़रियो बि आहे, उन सां गॾो गॾु एंटरटेनमेंट बि आहे। घुट ऐं ॿूसट जे माहौल में जिते अलाए केतिरियूं शयूं थियनि थियूं, उन में जॾहिं माण्हू तफ़रीह करे थो, एंटरटेन करे थो, त पोइ उन माण्हू लाइ वॾो मज़ो हुजे। हिन मेले में मज़ो कोन्हे को तनी छाजे करे बि घोटकी ज़िले में अलाए पैसो घटि आहे, अलाए बदअमीनी आहे, अलाए छाजे करे मेले में मज़ो कोन्हे को भाउ मुंहिंजा। हर साल ईंदा आहियूं, पर हिन साल थोरो माना घोटकी ज़िले जी बदनामी तमामु वधी वई आहे। माण्हू अगवा थियनि था ऐं संखे चवां सर्दी बि आहे, वञी वग़ैरह सर्दी जो ख़ैर थोरो मसइलो आहे, पर माण्हू जो तमामु माना अगवा थियणु, क़तल थियणु, इन करे माना मेले में ॾाढी जो कान रौनक घटिजी वई आहे। कैमरामैन अब्दुल कादिर मंगी, शकील मलिक सां गॾु जब्बार महर, धरती न्यूज़, घोटकी।